पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के काफ़ी मौक़े ते रोईंदो ॾिठो वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कि वीर तव्हां रोयो छो पिया? पाण करीम फरमाया इन जे करे जो मूंखे नंढे जी शहादत यादि अचे पई। त मदीने पाक में ॿिया काफ़ी सारा माण्हू हुआ जेके यज़ीद जे ख़लीफ़े हुजण में ख़ुशि कोन हा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में फरमायो त हिन उम्मत ते तबाही जा ॾींहं तॾहिं ईंदा जॾहिं हिननि जे मथां नौजवान हुकुमरान मुसलत थींदा। त ईअं सम्झो त समूरियूं हक़ीक़तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे अमर सां सभु कुझु ॾसे छॾियो। सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जी मुख़्तसर वज़ाहत ॿुधायो। इन में सभ खां पहिरीं ॻाल्हि त आहे त हीअ शहादत जो वाक़ियो यकीनन हिकिड़ो तमामु वॾो सन्हो हुयो। पर इहा ॻाल्हि आहे त नबी करीम जी जेकर असीं तारीख़ पढ़ूं था शहादत जे वाक़े जी ॻाल्हियूं मामला त असांखे मालूम थिए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में ई हिननि जी शहादत जो तस्करो करे छॾियो हो। मुस्नद अहमद में सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जन जी अहादीस में या मुस्नद अहमद में सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी अहादीस में इन ॿिन्ही जॻहियुनि ते हदीसूं मिलनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो सैयदना हुसैन नंढड़ा हुआ उन टाइम ते इतला ॾेई छॾियो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे काफ़ी मौक़े ते रोईंदो ॾिठो वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कि वीर तव्हां रोयो छो पिया? त पाण करीम फरमाया इन जे करे जो मूंखे नंढे जी शहादत यादि अचे पई। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न रुॻो उन्हनि जी शहादत जो तस्करो कयो बल्कि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा बि शइ ॾसी त पाण फरमाइनि मुस्नद अहमद में सैयदना अली रज़ी अल्लाह जी अहादीस में पाण फरमाइनि अथनि कि फ़रात नदी जे किनारे ते शहीद कयो वेंदो। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत जो तस्करो कयो, जंहिं जाइ ते शहीद कया वेंदा उन जो तस्करो कयो। भले केॾे कुतुब अहादीस खे मज़ीद तदब्बुर सां पढ़ूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो वक़्तु ऐं ज़मानो बि ॾसियो त हिननि जी शहादत कॾहिं थींदी। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल फितन जे अंदरि हिकिड़ो बाब हलाकी उम्मती हुते हिकिड़ी हदीस आहे जेका मज़ीद वरी वज़ाहत सां तशरीह सां हदीस किताब मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताबुल फितन जे पहिरें बाब में मन करे हल ख़ुरूज उते इन ॿिन्ही जॻहियुनि ते हदीसूं मिलनि थियूं त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन चवंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में फरमायो त हिन उम्मत ते तबाही जा ॾींहं तॾहिं ईंदा जॾहिं हिननि जे मथां नौजवान हुकुमरान मुसलत थींदा। छोकिरा हिननि ते हुकुमरानी कंदा। ऐं गॾोगॾु पाण इहो फरमाईंदा त इहो वक़्तु 60 खां वठी 70 हिजरी इन जे विच जो हूंदो। सैयदना अबू हुरैरा वज़ाहतूं कनि था। हाणे सभु हक़ीक़तूं ॾिसूं था त माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहादत जो तस्करो कयो, जॻह जो तस्करो कयो, गॾोगॾु इशारतनि इहो बि ॾसे विया त 60-70 जे दौरानीअ में इहो वाक़ियो पेश थींदो। ऐं गॾु इहो बि ॾसीनि पिया त इहो उन दौर में वाक़ियो पेश थींदो त जॾहिं हुकूमत नौजवान छोकिरनि जी हूंदी। त ईअं सम्झो त समूरियूं हक़ीक़तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे अमर सां सभु कुझु ॾसे छॾियो। पोइ मज़ीद इहो मामिलो तॾहिं पेश आयो जॾहिं सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ताला जन वफ़ात कई। उन खां बाद में जॾहिं यज़ीद जो इंतिख़ाब कयो वियो त मदीने तय्यबा मां सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन्हनि खे ख़लीफ़े वञण खां इनकार कयो। त हिते आउं वरी हिकिड़ी ॿी शइ ज़िक्र कंदो आहियां बतौर वज़ाहत ॾे बतौर मालूमात ॾे त इनकार करण वारनि में सिर्फ़ु अकेला सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला न हा। जेकॾहिं असीं अदल इंसाफ़ खां मदद वठंदे जेकॾहिं जाइज़ो वठूं था त मदीने पाक में ॿिया बि काफ़ी सारा माण्हू हुआ जेके यज़ीद जे ख़लीफ़े हुजण में ख़ुशि कोन हा। जीअं मसलन सही बुखारी जे अंदरि किताब तफ़सीर जे अंदरि हिकिड़ो बाब इमाम साहिब हिकिड़ी आयत जे नाले सां बाब क़ाइमु कयो। उते इहा हदीस बाब जो नालो रखियो अथऊं वल्लज़ी क़ाल लिवालिदैहि उफ़्फ़िल लकुमा आयत जो टुकड़ो आहे उन सां इहो बाब क़ाइमु करे हेठि हदीस आंदी अथऊं। हिकु बार मदीने में ईअं थियो जॾहिं यज़ीद अञा ख़लीफ़ो मुक़ररु न थियो हो उन जी ख़िलाफ़त जे लाइ या उन जी बेत जे लाइ मरवान बिन हकम आयो। उन हले मदीना खे दावत ॾिनी तव्हां जेको सो यज़ीद खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो। त उन हाज़रीन मजलिस मञा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो फ़र्ज़ंद उथी बीठो जेको सैयदा आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो भाउ केरु सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर उहो उथियो ऐं मरवान बिन हकम खे अहिड़ा कुझु कलिमात चया। हदीस में अचे थो त मरवान बिन हकम खे ॾाढी कावड़ लॻी तव्हांजो मारण जे लाइ सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर जे पुठियां लॻो। अब्दुर्रहमान बिन अबी बकर मजलिस छॾे करे उतां निकिरी वियो। मरवान बिन हकम उन जे पुठियां अचे पियो। तव्हांजो सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर पंहिंजे घर में दाख़िल थी विया। हदीस में अचे थो तव्हांजो मरवान बिन हकम उन दरवाज़े ते बीही करे बि कुझु नाज़ेबा अल्फाज़ ऐं जुमिला चवंदो रहियो। तव्हांजो काफ़ी देरि खां बाद में घर जे दरवाज़े खां अंदरां सैयदा आयशा जवाबु ॾिनो तूं अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते छा पियो ॻाल्हाईं ऐं कीअं पियो ॻाल्हाईं। त माना ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त उम्मत जो अज़ीम घराणो
नबी करीम इस्लाम जी ज़ात खां बाद में उम्मत जो सभ खां अज़ीम घरानो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो घरानो, पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो फ़र्ज़ंद बि मजलिस में मुसलमाननि जे नओं मुंतख़ब जेको अमीर हुयो उनखे मञण खां इनकार पियो करे। तहिड़ा काफ़ी सारा मदीने में ॿिया बि हुया जिन जेको सो यज़ीद जे मामले में पसंदि न थिए कि को ख़लीफ़ो थिए, पर हालात मामलात जे पेश नज़र हुननि शइ खे बर्दाश्त कयो त इंतिशार थींदो, जहिड़ा जेटा थींदा। पर सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन हालात सां सम्झोतो कोन कयो। हिकु उन जी वजह इहा बि आहे जो उनखे कूफ़ो, छो त कूफ़ो उन टाइम जो कंहिं दौर में सम्झो मुसलमाननि जो हिकिड़ो मर्कज़ रही चुको हुयो। सैयदना अली रज़ी अल्लाह जे ज़माने में मुसलमाननि जो जेको मर्कज़ हुयो, सम्झो कैपिटल हुयो, सो कूफ़ो हुयो। उन कूफ़े जे माण्हू सैयदना हुसैन रज़ी अल्लाह जिन खे पैगाम मोकिलिया त असां यज़ीद जे ख़िलाफ़त मां ख़ुशि कोन आहियूं के। हाणे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सम्झो त लॻभॻि सन 59 हिजरी में पाण तां खां निकिरनि था ऐं जेको सो सफ़रु कनि था कूफ़े ॾांहुं, इराक़ ॾांहुं, इन पासे ॾांहुं, ऐं पंहिंजा वेंदे वेंदे कुझु साथी बि रवाना कनि था। जेकॾहिं वाक़ियो तवील थी वेंदो, मुख़्तसर थो कयां, उन्हनि जे साथियुनि खे रस्ते में ख़बर पवे थी त फ़लां साथी तव्हां जेके शहीद कयो वियो, फ़लां शहीद कयो वियो, पर पाण पोइ बि सफ़र खे रोकनि कोन था। तव्हांजो जेको सो पाण अची उते पहुता जिथे करबला जी जाइ आहे। उते पहुचण खां बाद में मामलात ॾिठूं त मामलात काफ़ी ख़तरनाक आहिनि, सूरत हाल काफ़ी मुश्किल नज़र अचे पई। पर उन मौक़े ते बि सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जो इन शइ जो इज़हार कयो, पाण फरमायो जहिड़े कोन आयो आहे। इहे सम्झो त इमाम बिलाज़री जे किताब अल अंसाब जे अंदरि सही सनद सां हिलाल बिन साफ़ हिकिड़ो ताबई उन जो कौल मौजूदु आहे। हेॾो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जन जॾहिं मदीने मां अची करबला में पहुता, पाण उते पूछी करे पाण फरमायूं त हीअ जेके साम्हूं माण्हू आहिनि, उमर बिन साद, सम्झो शिमर बिन ज़िल जोशन या ॿिया फ़लां फ़लां, उन्हनि खे चवणु लॻा त तव्हां सां मुलाक़ात करणु नथो चाहियां, मूंखे यज़ीद सां मुलाक़ात करायो। उन मुलाक़ात खां इनकार कयो। उन्हनि चयो त तव्हां असांजे हिते बेअत कयो, असीं उन्हनि जे तरफ़ां तव्हां खां बेअत वठूं था। पर पाण फरमायूं न, मूंखे उन सां मुलाक़ात करायो। तव्हांजो ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं, इन्हनि ॻाल्हियुनि जे दौरान, मामलात जे दौरान कंहिं ज़ालिम जेको सो थी रहियूं, ऐं उहो बि कुतुब तारीख़ में बासनद सही आहे, हिन शइ जी वज़ाहत मिले थी। इमाम बिन असाकर जो किताब तारीख़ दिमश्क, उन तारीख़ दिमश्क जे अंदरि सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन जे फ़ज़ाइल ते उन्हनि जेको बाब क़यामु कयो आहे, सही सनद सां इहा रिवायत आंदी अथऊं त अमर बिन ख़ालिद नामे हिकिड़ो बदबख़्त शख़्स हुयो, इहे सभ खां पहिरियों जेको सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला ॾांहुं तीर उछलियो, जेको तीर सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला खे लॻो ऐं पाण जेको त सवारी तां किरी पिया। तव्हांजो इन ज़ख़्मनि में सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन जी शहादत थी। इन शहादत जे वाक़े सम्झो त उम्मत मुस्लिमा खे लोॾे छॾियो। एतिरे क़दुरु इहो मामिलो सम्झो हिकिड़ो पुरसोज़ साबित थियो, जो इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे किताब फ़ज़ाइल सहाबा में सैयदना हुसैन रज़ी अल्लाह जे फ़ज़ाइल अबवाब में इहा हदीस आंदी त जॾहिं मदीने पाक में इन शइ जी ख़बर पई त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन खे करबला में शहीद कयो वियो आहे, त हदीस में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी सईदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेॾीमहिल इहा ॻाल्हि ॿुधी त ॾुख में बेहोश थी करे किरी पियूं। एतिरो हुनखे जेको सो सदमो पहुतो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो उन खां अॻु में मुस्नद अहमद जे अंदरि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास इहा हदीस में इहा हदीस सही सनद सां मौजूदु आहे त उहे अॻु में इन मौक़े ते हिकिड़ो ख़्वाबु ॾिसी चुका हुया राति जो, जीअं ख़्वाब जो तबीर इहो हुयो त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जन शहीद थी चुका आहिनि। हू उन ॾुखूरे ख़्वाब जो बि तस्करो करे चुको हुयो त हले मदीना खे हिन शइ जो जेको सो वॾो ॾुख पहुतो ऐं उम्मत मुस्लिमान जो बि वॾो उन लाइ हिकिड़ो वॾो सान्यो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे कुलनि जो सुवार ऐं जंहिंखे जन्नती जवाननि जो सरदार लिखियो वियो, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कुलनि ते सुवार कंदा हुआ, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरनि खे चुमियूं ॾींदा हुआ, बल्कि गुल वांगुरु पाण करीम वसल्लम जिन जूं ख़ुशबू कंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हीअ त मुंहिंजा गुल आहिनि, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾियूं मुहबतूं उल्फ़तूं कंदा। अॼु उन माण्हू खे शहीद कयो वियो, बल्कि ज़ुल्म त एतिरो थियो त शहीद करण खां बाद में एॾी अज़ीम शख़्सियत जे सर मुबारक खे धड़ खां धार कयो वियो, जेके असांखे कुतुब अहादीस में बासनद सही मामला मिलनि था। जीअं सही बुख़ारी जे अंदरि किताबुल फ़ज़ाइल जे अंदरि सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जे फ़ज़ाइल में तव्हांखे हीअ हदीस मिलंदी त हुननि जे सिसी मुबारक खे कटे करे हिकिड़े थाल में रखियो वियो आहे। उन थाल में आणे करे उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको कूफ़े जो गवर्नर हो उन जो जेको सो साम्हूं पेश कयो वियो आहे। ऐं दरिंदगी जी इंतिहा ॾिसो न, हेॾे अज़ीम घराणे जे हिकु अज़ीम फ़र्द खे शहीद कयो वियो आहे, पर हिननि माण्हुनि जी दरिंदगी ॾिसो त उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे अहिड़े मौक़े ते बि को ॾुख कोन्हे, बल्कि हुन बदबख़्त ज़माना ईअं कयो जो बुख़ारी शरीफ़ हदीस आहे, तुंहिंजे हथ में हिकिड़ी लठ हुई, उन लठ खे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जेको सो चेहरे ते लॻाए पियो, हणे पियो। बीठल सहाबा किराम खे इहा ॾाढी बुरी महसूसी थी त केॾो ई बुरो माण्हू चइबो जेको अहिड़े माण्हू जे चेहरे सां जेको सो अहिड़ो अमल पियो करे। हीअ मुख़्तसर मूं तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु सही अहादीस मां, सही तारीख़ मां अहवाल लिखिया आहिनि, मुख़्तसर शहादत जो वाक़ियो।
पर हिन सां गॾु गॾु इहा बि शइ रखां थी, यकीनन हिकिड़ो पुरसो ज़मर आहे, हिकु मुस्लमान ॿुधे थो पढ़े थो त हुनजे जिस्म ते हिकिड़ो ॾहकाव तारी थिए थो। पर वरी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुआशिरे में इन किसे खे, इन शहादत जे वाक़े खे अहिड़े तरीक़े सां पेश कयो वियो आहे या पेश कयो वञे थो जो मुस्लमाननि जो हिकिड़ो अंदाज़ ईअं थो लॻे त उन्हनि क़ुर खे छॾे, हदीस खे छॾे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीम खे छॾे, महज़ उन शहादत जे वाक़ियात खे ई जेको सो दीन ठाहे छॾियो आहे। उन शहादत जे वाक़ियात खे किसनि कहाणियुनि जी सूरतनि में पेश करे मौज़ू मन घड़त कूड़ा किसा कूड़ियूं कहाणियूं, त इहा शइ इंतिहाई मायूब आहे। यकीनन हिकिड़ो पुरसोज़ वाक़ियो थियो, जंहिंजे दिलि में ज़र्रे बराबरि ईमान हूंदो उन जे लाइ ॾुख आहे इन मामले जो ऐं रहंदो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मूं सवेल तव्हांजे साम्हूं पेश कई त असांखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीसनि मां मालूम थिए थो, सही बुख़ारी में किताबुल जनाज़ में बाब इहदादिल मरह में, त पाण करीम फरमायो त 3 ॾींहंनि खां मथे कंहिं बि माण्हू जो ॾुख करणु जेको सो जाइज़ कोन्हे को। हाणे ज़रूरत हिन वक़्तु इन शइ जी आहे त इन शइ ते बजाए किसनि कहाणियुनि ऐं कूड़नि ॻाल्हियुनि में टाइम बसर करण जे लाइ सिर्फ़ु हुसैन रज़ियल्लाहु ताला वारी सोच खे अख़्तियार कजे, अहल बैत वारे नहज खे अख़्तियार कजे, क़ुर सुन्नत सां वाबिसगी जोड़िजे ऐं इन शहादत जे मामले ते बजाए मातमूं ऐं बेसब्रियूं इहे करण जे बजाए इंसान खे खपे त उन बहादुर वांगुरु बहादुर थी करे ॾेखारनि, बहादुरी वारी वाट वठी करे दीन सां सचाई मुख़लिसी ऐं दीन जे लाइ क़ुर्बानी जो जज़्बो पैदा कनि। अल्लाह पाक असांखे हिन सगोरनि जी सीरत मां पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारकल्लाहु फ़ीकुम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।